बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तो असांजे चैनल ॾिसी रहिया आहियो क्लॉक वाइज़ टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह ताला खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। अॼु जो मौज़ू असांजो वताए फ़क़ीर जो आहे मुरीद जो ॾिनो। हिकिड़े ॾींहुं वताए फ़क़ीर माण्हू चयो, अबा ॾुध पिनी पिनी कक थी पिया आहियूं, छो नथो कंहिं सैयद या पीर खे मिंथ करी त का ढगी खणी ॾियारे। रोज़ पिया मुरीदनि खां ॾन में खीर पीअण बहाने ॻऊं वठनि। हर पीर जी वाड़े में वलर वाड़ियल आहिनि, हिकु ॾींदा त खुटी कोन वेंदा। हाणे पाड़े पतीअ मां ॾुध लस्सी मिलण बि बंदि थी वई आहे। पाण वटि जा ॻऊं हुई सा बि अलाह फुरी वरिती। वताए चयो, पिनाकनि खां पिनण आहे त ॾुखियो, पर तुंहिंजो चवणु मञी वञी थो कंहिं खे सवाल करियां। वताए हिकु पीर खे सवाल कयो, जंहिं चयसि त मां इझो थो मुरीदनि ॾांहुं निकिरां, गॾु हल त का ढगी हथ करे ॾियां। कुझु ॾींहं बाद वतायो फ़क़ीर हिकिड़े मुर्शिद सां गॾिजी मुसाफ़िरीअ ते निकितो। हिन खे चयाईं, का भली भटारी ॻऊं मूं खे मुरीदनि खां वठी ॾियार, अमड़ तव्हांखे ॾाढियूं दुआऊं कंदी। पीर चयो, फ़क़ीर भाग चङो हूंदो त घणो कुझु मिली पवंदो। असांजो ॿार त मुरीदनि जे मथां आहे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े दिलि वारे मुरीद जे अङण ते वञी लथा। सदक वारे मुरीद मुर्शिद खे घर में रहायो ऐं ॾाढी सुठाई ऐं सफ़ाईअ सां घर खे अछो उजरो कयो हुआईं। तरह तरह जा ताम भांत जा मेवा मौजूदु कयाईं। पीर साहिब खाई पी वांदो थियो त मथे खे हथ ॾेई थधा साह भरण लॻो। मुरीद चयो, क़ुर्बान वञा, ओचिते कहिड़ी माजरा पैदा थी आहे? मुर्शिद चयो, बसि मथे जी सूर खां मग़ज़ थो फाटियमि। मुरीदाणीअ खे चयो त मथे खे तेल तिरी हणियमि त हिन खां फ़रहत मिली। मुरीद मुर्शिद खे अंदरि वठी वञी कोठीअ में विहारियो ऐं घरवारीअ खे संदसि टहल टकोर लाइ छॾियईं। सुबुह थियो त वताए पीर खे चयो, हीउ तुंहिंजो तमामु सचो ऐं सदक वारो मुरीद थो लॻे, मालूंद ऐं सरंदी वारो बि आहे। हिन खाई मूं खे का ॻऊं ॾियार त खीर लप खाइण जहिड़ो थियां ऐं पंध बि सजायो थिए। फ़क़ीर जॾहिं मुरीद खे ढगीअ लाइ चयो त मुरीद चयो, जंहिं ते मुर्शिद साईं हथ रखे सा संदसि मिल्कियत, मुंहिंजी का बि ॻऊं 10-12 सेर खीर खां घटि ॾिहाई कान। दुआ जा पेर बि घुमायो त मतिलब बि हासिलु करियूं। जॾहिं पीर वथाण में वियो त चौपायो माल ॾिसी हबछी थी पियो। वताए खे चयाईं, हितां न बाक़ी अॻियां ॿिया मुरीद था रहनि, उते तोखे ॻऊं ॾियारींदुसि। वताए माठ में रहियो ऐं सम्झी वियो त हिते ईअं ई कमु सवलो कोन थींदो। पीर साहिब ॾन पट वठी जॾहिं हलण हारो थियो त कचहरी वारनि मुरीदनि खे हिदायत ऐं नसीहत करणु लॻो, हीउ जहान फ़ानी आहे, हितां हर कंहिं खे हलणो आहे। हीउ माॻ मकान ढही पट थी वेंदो, उन्हीअ ते बांवर करणु नादानी आहे। हिन हयातीअ जो घणो चारई पहर संजियूं बीठियूं आहे, रुॻो लगाम छिकण जी देरि आहे। तंहिं करे गुनाहनि खां तौबा करे वठो, मतां वरी अहिड़ो वझ न मिलियो। चङाइनि खे चहटी पओ, गुनाहनि खां तौबा करियो, हीउ वक़्तु क़ीमती वक़्तु निकिरी वियो त ॾाढा हथ हणणा पवंदव, पोइ ॾुधो खीर थणनि कीन पवंदो। लतीफ़ साईं चयो आहे, उमिरि आयो ओचितो पखे में पेही,
सबर पसी सूमरा ॾकी विया ॾेही, न ॼाणा केही कंदो पर पहवार सी। इते वताए खे वझ मिली वियो, तंहिं वराणियो संझे ई शुरूआत थी, विर्छ विधई वई वधंदी वई, लॻी तिरी तेल जी ॿधिजी विया ॿई। वाक़फ़ियत वताए खे इहा चिटी थी, अहिड़ा कम सवाब जा थिया तव्हां हथां कई, का बि ठगी ॾेई पीर पुॼायो पोइते। वताए जो इशारो सम्झी मुर्शिद खे कुख वारो कान लॻो, मुरीदनि खे चयाईं जेका ठगी मूं पसंदि कई हुई सा नज़राने में हिन फ़क़ीर खे ॾेई छॾियो ऐं हिकदमि रवानो करियोसि त माउ मिठड़ीअ खे वञी खीर लप पीआरे मुरीद जो ॾिनो क़बूल पवे त असांजो वाइदो बि वफ़ाई थिए।